अस्सलाम वालेकुम दोस्तों, बहनों और भाइयों। जैसा कि आपको पता है, कोरोना की वजह से पिछले 1 साल से पाकिस्तान और दुनिया के दीगर ममालिक में जो मसले मसाइल, जो हालात पैदा हुए हुए हैं। दोस्तों, आपसे मुखातिब होने की वजह ये है कि कल मददगार प्रोग्राम जिसको मैं ख़ुद होस्ट करती हूँ, और मैं आप सबको पता है कि मैं पाकिस्तान से बाहर हूँ एक बिज़नेस ट्रिप की वजह से। तो मेरा ये प्रोग्राम, मेरी टीम मेरी अंडर निगरानी के अंदर, मेरी मौजूदगी के अंदर पाकिस्तान में इस मुहिम को आगे बढ़ा रहे हैं और कंटिन्यू कर रहे हैं, जिसके अंदर मेरा जो ये सारा सिलसिला है ये मददगार प्रोग्राम का, ये मेरे जो टीम मेंबर हैं वो सारे इसको आगे बढ़ा रहे हैं और मैं पाकिस्तान में मौजूद नहीं हूँ। तो मेरी आपसे रिक्वेस्ट है कि आप जैसे हमारा हौसला हमेशा बढ़ाते रहे हैं और आपकी दुआएं, आप लोगों का साथ मेरे साथ रहा है। एक छोटी सी मुहिम से मैंने आगाज़ किया था और आज आप लोग की दुआ और प्यार की वजह से, आप लोग के साथ की वजह से, कहाँ मैं एक अकेली थी और अब मेरे साथ 10 लोगों की एक टीम बन चुकी है। तो मैं यही चाहूँगी नाज़रीन कि हमेशा आपकी दुआ और आपका साथ हमारे साथ ऐसे ही बना रहे और हम इंशाल्लाह एक वक्त आएगा कि किसी मकाम तक पहुँचेंगे। अभी हमारा एक छोटा सा इदारा है, इंशाल्लाह कुछ वक्त में बहुत बड़ा होगा। और आइए चलते हैं हम अगले प्रोग्राम की तरफ और जुड़े रहिएगा मेरी कल्चर टीम के साथ और दुआओं में याद रखिएगा। अल्लाह हाफिज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं आपका होस्ट और दोस्त शाबान अली, आपके मनपसंद प्रोग्राम मददगार के साथ। जैसा कि आप लोगों को पता है कि हम लास्ट ईयर भी कल्चर टीवी और कल्चर टीवी की पूरी टीम जो है वो लॉकडाउन में मुस्तकीन की इमदाद कर चुके हैं। इसी तरह लास्ट ईयर जो हमारा लॉकडाउन हुआ था हमारे पाकिस्तान में, तो हमारे जो काफ़ी ज़रूरतमंद दोस्त थे उनकी हेल्प करने के लिए हमारी पूरी टीम पूरे कराची में काम कर रही थी। हमारे चैनल की जो ऑनर है मैडम महानूर, वो इस वक्त पाकिस्तान में मौजूद नहीं हैं, इसीलिए हम उनके वर्कर जो हैं यहाँ पे काम कर रहे हैं। और ईद की जो लोग शॉपिंग नहीं कर सकते, ईद के लिए कुछ नहीं खरीद सकते, उनके लिए कुछ कैश लेके आए हैं हम और कुछ राशन लेके आए हैं जो कि यहाँ पे हम डिस्ट्रीब्यूट करेंगे। तो चलते हैं इस प्रोग्राम की तरफ। खुश आयो यार, ईद जला का शॉपिंग वापिंग बागन जला कई तो बोला इथे बैठा गरीब बियान रोजगार नहीं कोरोना का पहिरियां तव्हां कमकार कंदा हुयो, मजूरी माणी कंदा आहियूं, मैं गुज़र बचन जो कयूं। हलो, हाणे असां वधीक न, असांजे चैनल जो ऑनर आहे मैडम मानूर अली, उन असांजे इलाइक़े जे गरीबनि जे लाइ थोरी घणी ईद मोकिली आहे। तव्हां राशन वाशन वठो पंहिंजे ईद जो, वठो बाबा। बेहतर कंदो। आप क्या कहना चाहेंगे ये कल्चर टीवी के हवाले से, जो गरीब ईद नहीं कर पाते उनकी ईद करवाने के लिए अल्लाह पाक ने हमें जरिया बनाया और हम आपके पास आए हैं। आप हमारे पास है, आपके हम शुक्रिया बरदार हैं और आपकी बड़ी बड़ी मेहरबानी। हमारे गरीबों की आप मदद कर रहे हैं, हम लावारिस हैं, हमारा कोई भी नहीं है, हम तेरी मेरी ये मेहनत करके खा रहे हैं। नहीं, हमारा ये नहीं करें, बस दुआ करें अल्लाह बेहतर करे सब। अल्लाह पाक दुआ, अल्लाह पाक बेहतर करे सब। हमारी तरफ से थोड़ा सा कबूल करें जी, ठीक है। अल्लाह पाक आपको बढ़ाए। अल्लाह पाक हमारे चैनल की ऑनर हैं मैडम मानूर, उनके लिए और उनके बच्चों के लिए दुआ कीजिएगा। अल्लाह और अल्लाह का रसूल उसका रुतबा बढ़ाएगा, अल्लाह पाक उसको बढ़ा देगा, अल्लाह पाक उसको तंदुरुस्ती देगा, अल्लाह पाक उसको इस दुनिया में रुतबा बढ़ाएगा। हमें भी दुआ करें। अल्लाह पाक गरीबों की मदद कर रहे हैं, अल्लाह पाक। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
चाचा तव्हां त बीमार था लॻो काफ़ी? हाँ बाबा मां बीमार आहियां, 12 महीना थी विया आहिनि बीमार कट थी पियो। कोई इलाज वग़ैरह कोन थो थिए न सरकारी पैसो अस्पताल में? कोन्हे, ग़रीब आहियां छा कयां। चाचा ई ईद जो मौक़ो आहे, ईद जे मौक़े ते असांजे चैनल जी तरफ़ां कल्चर टीवी जी तरफ़ां मैडम मानूर जी तरफ़ां हाँ थोरो नंढो तोहफ़ो अथव, क़बूल कजो ईद जे लाइ। महिरबानी। ठीकु आहे चाचा। जी हम एक और घर पे अभी पहुँचे हैं, तो इनसे बात करते हैं इनके क्या हाल है। दादा छा हाल है, खुश है? आधा ठहल बाबा गरीब आहियूं, का शॉपिंग वॉपिंग का शैतान ईद लाइ कपिड़ा लटा ॿारनि जे लाइ, नंढड़नि जे लाइ कुझु बि न आहे, ईअं ई आहियूं गरीब, खाइण लाइ आज़ुरत आहियूं। ईद छा त कयूं, हिते त शहर बंदि लॻो पियो आहे, अचण वञण ताने मज़ूरी ताने का शइ ताने। अच्छा हाणे आयो तव्हां माशाल्लाह सां घणा बहरहाल असांजी मैडम आहे मानूर, जेका कराची में चैनल हलाईंदी आहे कल्चर टीवी, ठीकु आहे। उहा हींअर पाकिस्तान खां ॿाहिरि आहे, उन असांजे इलाइक़े जे लाइ हिन जे लाइ कुझु 2-3 रुपया मोकिलिया आहिनि, जेके तव्हांजे नंढड़नि खे असां ॾींदासीं। पोइ हाणे जेके थी सघे असां खां ही भेण तव्हां जाइ जमा खां माज़ूर आहियो, पोइ तव्हांखे का हुकूमती इमदाद वग़ैरह केरु बि कोन ॾींदो आहे? हाँ हलो अलाह साईं बहितर कंदो। ही असांजे चैनल जी ओनर आहे मैडम मानूर, ठीकु आहे। हुन तव्हांजे लाइ ईद मोकिली आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां दुआ कजो हुनखे, बसि हुनजे बचड़नि खे अलाह साईं ख़ुशि करे। बस चाहिए तो हुन सां वधीक कुझु कोन, भला कपिड़ा लटा तव्हांखे अची वेंदा, ठीकु आहे भेण। ईद जे लाइ को कपिड़ा लटा वरिता अथव न? असांजे कल्चर टीवी जी तरफ़ां ग़रीब मिस्किननि जे लाइ कुझु ईद जी इमदाद मोकिली अथनि मैडम मानूर। हाणे तव्हां ईद जा ॿारनि जे लाइ कुझु राशन वाशन वठो, ठीकु आहे। हाणे त ईद थी वेंदी न भला। ये एक गांव के ही हैं भाई बेचारे, ये माजूर हैं, टांगों से ना चल फिर नहीं पाते और ये 4 पाई पे होते हैं, तो इनके लिए अगर व्हील चेयर का बंदोबस्त किया जाए तो ज़्यादा बेहतर होगा। तबियत तव्हांजी ख़राब आहे? ईद लाइ पोइ कुझु कोन वरितो हूंदो, कपिड़ो लटो? हाँ बेहतर कंदो। असां ईद तव्हां लाइ खणी आया आहियूं, थोरी कल्चर टीवी आहे हुनजी तरफ़ां तव्हांखे थोरी ईद जे लाइ, ठीकु आहे। बसि दुआ कजो मालिकनि जे चैनल ते। अमां ॾे ख़बर का ईद जे लाइ कपिड़ो लटो वरितो अथव न? पोइ तव्हां अॼु सुबुह सां वटि आया हो त इहो हाणे मां छा कयां, मूं वटि त ई अथव थोरी घणी जेकी अथव असांजे चैनल जे तरफ़ां तव्हांखे ई ॾियनि था पिया ईद जे लाइ। को कपिड़नि जो जोड़ो वठो, को ईद जो राशन वठो, बसि दुआ कजो। मां ये असांजे चैनल जी ऑनर आहे मैडम मानूर, उन जी तरफ़ां मोकिलियो अथऊं तव्हांखे। हमारे वाली ईद जी का शॉपिंग वापिंग कई अथव न?
छो भला लॉकडाउन थी वञे करे को कम कार-बार बचा कोन था कनि था कोने को पैसो रोक छा कयूं गरीब था। हाँ पोइ असांजे चैनल जे तरफ़ां तव्हांखे ईद जे लाइ कुझु 2-3 रुपया आहिनि कि मां राशन वठिजो। ठीक है ना माँ, बस दुआ करो। जी नाजरीन, तो एक और भाई हैं इसी घर इलाके के, पता चला है कि उनके घर में भी राशन नहीं है, तो आ जाए उनसे बात करते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल भा? भा खैर आपस। दिवाली वाली ईद जी शॉपिंग वापिंग कई अथव या ॿारनि खे का शॉपिंग कराई अथव? न यार कोन करायो। छो भला? बस गरीब माण्हू आहियो, लॉकडाउन लॻो पियो आहे, माना मज़दूरी मड़ी बि कान थी थिए तव्हांजी? अच्छा, हुकूमत जो को नुमाइंदो जंहिंखे तव्हांखे वोट ॾियो था उहे को पहुता तव्हां वटि? असां वटि उहे पहुचनि कोन था। हाँ, हीअ तव्हांजे घर जी हालत बि तमामु ख़राबु पई थी लॻे। छा असांखे जे थी सघे त घरड़ो ठाराइजो। बस असां पंहिंजी ॻाल्हि जेका है सो अॻिते पहुँचाईंदासीं। मैं यही मैडम से दरख्वास्त करूँगा कि इस भाई का जो है वो घर बिल्कुल टूटा फूटा है, तो इसका जो घर है वो बनवाया जाए, महिरबानी होगी। फ़िलहाल तो असां तव्हांजे लाइ ईद जो थोड़ो खणी आया हूँ, इहो माना राशन वाशन वठिजो ईद जो, ॿारनि लाइ जुती बुती वठिजो। ठीक है। जेको असांखां पुॼो, इहा असांजी मैडम आहे महानूर, कल्चर टीवी जी ऑनर आहे। ठीक है, उनजी तरफ़ां ईद सभिनीनि असां ग़रीबनि दोस्तनि जे लाइ इहो थी वियो। ठीक आहे, राशन असांखे पुॼाए। जी नाजरीन, आपने देखा कि आज ये नौशर अफरोज़ का नवाही एक गांव है, छोटा सा कस्बा, जिसमें हम आए हुए थे और यहाँ पे विज़िट किया और यहाँ पे मौजूद काफ़ी लोगों की हमने जो हमसे बन सकी उतनी मदद की है, और इसी तरह से हम इंशाल्लाह ताला आगे भी करते रहेंगे। अभी यहाँ से किसी और गांव में जाएंगे हम, तो दूसरे यहाँ से एक लड़का लेते आ रहा है, इसके पास चलते हैं। आ जाता है आगा छा कयो भाई? सरन कारे खणी ईंदो आहीं? ई खपाण वेंदो आहे दरिया खां, पर अॼु खपा लॉकडाउन लॻो पियो पोइ मोटाए थो। ई घणे जा खपंदा आहिनि तुंहिंजा सर? ई 50-60 जो। उन मां घर जो गुज़र त मुश्किल सां थींदो हूंदो न? पोइ ईद लाइ को कपिड़ो लटो वरितो आहे, को जूतो? न ग़रीब आहियां। पोइ भला असां तव्हांखे ईद जा कपिड़ा लटा वठी ॾियूं त ख़ुशि थींदो? ॾाढो ख़ुशि थींदासीं, दुआऊं कंदासीं। है ना? तो नाजरीन, ये हमारे साथ एक छोटा सा बच्चा है जो दरिया खान मरी यहाँ से तकरीबन 1 घंटे का सफ़र है, ये पैदल जाता है। यहाँ से ये बेचने जाता है, शहर के लोग ये लेते हैं आग वगैरह जलाने के लिए या अपने किसी इस्तेमाल में लाने के लिए। तो आज ये भी नहीं बिके लॉकडाउन की वजह से। हुकूमत से एक इल्तिजा करेंगे कि अगर लॉकडाउन लगा रहे हैं तो ऐसे बच्चों का, ऐसे घरों का ख्याल करके फिर लॉकडाउन लगाएं। बहरहाल हम मैडम मानूर की तरफा, कल्चर टीवी की तरफा कुछ रोक रक़म ॾियूं था, हिन सां तव्हां पंहिंजा कपिड़ा वठो, जूता वठो। ठीकु आहे? हाणे त ख़ुशि आहीं न? चाचा अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? साईं ठीकु आहियूं। दिवाली वाली ईद जूं तयारियूं हलनि पियूं? साईं ग़रीब आहिनि, लॉकडाउन लॻो पियो, किथां कयूं? न मज़ूरी न मड़ी, न कम न कार, ईअं वेठा आहियूं। चाचा पोइ ईद लाइ छा ॿारनि जे लाइ को कपिड़ो लटो, को जूतो? कुझु बि कोन्हे, ईअं वेठा आहियूं। को हुकूमती नुमाइंदो तव्हां वटि पहुतो आहे भला? न साईं, न तव्हां ई पाता आहियो। बसि चाचा, असांखां त जेको पुॼंदो करे वठंदासीं। महिरबानी साईं। पोइ चाचा, असां जेकॾहिं तव्हांजी हिन सूरत में थोरी ईद करायूं त? साईं पोइ त तव्हांखे मौला ख़ुशि कंदो, आबाद कंदो। जेके आहिनि कल्चर टीवीअ जा ऑनर आहिनि, मैडम महानूर जी, ठीकु आहे, उन सभिनीनि ग़रीबनि जे लाइ ईदी मोकिली आहे, तव्हांजे लाइ मोकिली अथनि। महिरबानी। ठीकु आहे, पंहिंजे हथनि सां हाणे ई खोलियां थो, तव्हांजे आॾो ई ॾिसो। हा साईं, महिरबानी। मौला तव्हांखे आबाद कंदो साईं, तव्हांखे मौला।
चाचा हिननि मां कुझु थी वेंदो ईद जो ख़र्चो निकिरी वेंदो? साईं कुझु न कुझु थींदो, पर हाणे करे लटो कपिड़ो त कोन थींदो जी, पर कुझु न कुझु राशन पाणी थींदो। राशन पाणी थी वेंदो न? हा, बस दुआ कजो चाचा अल्लाह साईं तव्हांखे मौला ख़ुशि रखे। तव्हांखे आबाद कंदो। इहो वठो। मौला साईं तव्हांखे। अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ॾियाल वाली ईद जूं तयारियूं हलनि पियूं? हाँ यार गरीब छा कर मजबूर आहे, न मजूरी आहे न मड़ी आहे न कुझु, बस ईअं वेठा पोइ हुकूमती को नुमाइंदो तव्हां वटि पहुतो जे ईद खणी या ईद जे लाइ को राशन वग़ैरह खणी? अञा उहो पहुतो कोन्हे, तूं ई आहे। बसि अलाह वॾो अलाह तव्हांजी मदद कंदो। असां वटि ॿियो कुझु त न, हिकिड़ो नंढिड़ो तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ। हाणे हीउ पंहिंजे हथनि सां खोले ॾिसो त हिन में छा आहे। घणा आहिनि? घणा आहिनि? 2000 इन्हनि मां कुझु को राशन वाशन थी वेंदो ईद जो? बस अलाह मालिक थी वेंदो न? बसि असांजे चैनल जी मालिक आहे मैडम मानूर, उनजे लाइ उनजे ॿारनि जे लाइ का दुआ कजो। अलाह ख़ुशि कंदो। ठीकु आहे भाउ, महिरबानी। बसि ईद खे बचड़नि था। Mm-hmm.